उन पाक नबी जो फैज़ आ मदीने वारे साईं जे सीने मां मुंतकिल थींदो आ। ही उहो सीनो आ महबूब जो वो फैज़ आ जो क़यामत ताईं मुस्तफ़ा करीम जो फैज़ खुटणो नाहे। न चई सुभान अल्लाह। आहे न मिले पियो या न पियो मिले? ॻाल्हायो। मिले पियो। शमा बरंदी आहे त परवाना ईंदा आहिनि। शमा उंझाए छॾ परवाना पंहिंजे पंहिंजे जाइ में हूंदा, वेझो न ईंदा। ख़बर पई त लोढ़े शरीफ़ में मुस्तफ़ा जे फैज़ जा शमा ऐं बरन पिया। जंहिं दरगाह जो बुनियाद हज़रत सोने साईं दिल मुराद लोढ़ाई रखियो, बुनियाद रखियऊं, ही लोढ़ो आबाद थी वियो। आबाद थी वियो। पाण आराम में सुता पर आबादी खत्म न थी। पंहिंजी जाइ ते पंहिंजो जानशीन हज़रत साईं जंहिंजो सालानो उर्सा मीर मोहम्मद सुभान अल्लाह। चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। संदन पंहिंजी जाइ ते सजादा नशीन रखियऊं। तव्हां सोचो हूंदो त साईं हलाए पियो प्रोग्राम खे, दरबार खे फैज़ ॾे पियो, कई मानन खे करामतूं ॾेखारे पियो, अल्लाह जो ज़िक्र समझाए पियो, ज़िक्र जी तलकीन करे पियो। उनखां बाद छा थींदो? पर न, इहा शमा बरंदी आहे। पाण आरामी थिया। आरामी ॾाढे त चओ, छो त अल्लाह वारा आरामी थींदा आहिनि, शैतान वारा हरामी थींदा आहिनि। आजाद रुंजो म्यार का आरामी थिया। पर अहिड़ो जवान छॾियऊं जो मूंखे अॻे साल वाइज़ में देर सां आयो, सोतिरो मज़ो न आयो जेतिरो हिन जाइ ते ज़िक्र में मज़ो आयो आहे। केॾो न मज़ो हुयो। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ज़िक्र भी निर्वार। चो सुभान अल्लाह। ज़िक्र भी निर्वार। हिकिड़ो दफ़ो हिकिड़े जलसे में पिया वञूं, मूंसां नात ख़ान बि गॾु हुया। इशा जी निमाज़ जो टाइम थियो, गाॾी बंदि थी वई, मस्जिद में आवाज़ पे आयो त मूंखे नात ख़ान ॿुधायो साईं इहो ज़िक्र जेको आहे न लोढ़ाई शरीफ़ जो अथई। मूं चयो ज़िक्र कादरी आहे, इहो ज़िक्र जेको आहे न ज़िक्र कादरी आहे, पर इहो ज़िक्र लोढ़ाई आहे। न चई सुभान अल्लाह। हर गुलेरा रंग बुए दीगरस्त। अल्लाह जे हर पैदा कयल गुल में पंहिंजी खुशबू आ, तो खुदा वारन जे दरबारन ते भी पंहिंजी पंहिंजी खुशबू आहे। नथा चओ? आहे न। अर्ज पे कयम त मुझे पाक नबी जो फैज़ आ। मुझे दिलबर नबी वट जेको ईंदो हो खाली न वेंदो हो। न चई सुभान अल्लाह। आया आया जीअं महबूब जे मुखड़े ते नज़र पयन, वदुहा वारे चेहरे ते नज़र पयन, वल्लैल वारे घुंडड़ीदार वारन ते नज़र पयन। मुस्तफ़ा जे साम्हूं वेही फरमाइनि था, सोना दिल त फुरे वे, बाक़ी जिस्म काॾे कयूं? जिस्म काॾे कयूं? चइनि पिया दिल यार दा नज़राना, सिर यार दा नज़राना, ले यार दे कोलाए। सोना अवाजी दरबार में आयो आया, अल्लाह केरा यहूदिया मुझे मिठे नबी जो मुखालिफ
दफ़ा मुझे सोने हबीब के घट वध गालाइंदो आहे, रस्ते में अची रहियो आहे, मुझे पाक नबी जो साहबी आहे, मुझे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम आहे। अल्लाह जो कसम वञे तो रस्ते में पर मुझे सोने दा तराना गाइंदो थो वञे, सलात पढ़ंदो पियो वञे, छा पियो चवंदो वञे, जे पियो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। यहूदी जो नजर कयस ही केड़ो आ जे मुहम्मद जो नालो वठी रहियो आ, वे जो आयुस जे तो केर जवान आही बुधाई त मां मिठे नबी जो गुलाम आया, मां मुहम्मद जा जवान आया, वो सोने मुस्तफा जे दर जो गुलाम आया। अदा को के जो गुलाम सदाए के जो गुलाम सदाए, पर वाह साबियो तमा जे इश्क ता कुर्बान वजा, जेको पुछंदो हो गुलाम चौदा सा त मुस्तफा जे दर जा गुलाम आयो, हबीब जा गुलाम आयो। यकदम यहूदी चवण लगो, ये तो खबर तुझो हबीब केड़ो आ, तुझो महबूब केड़ो आ, तुझो आका केड़ो आ। चयदा तू तो सजी जिंदगी मुझे आका के गारियों ॾिनो है, घट वध ॻाल्हाई, गुस्ताखियूं कंदो रहियो, पर मुझे यार जो दीदार कर त खबर पई, ॾिस त खबर पई, ॾाढे त चओ ॾिस त खबर पई, यार जो दीदार कर त खबर पई, जे खबर पवंदई यकदम हाजी गुलाम नबी महेसर वांगुर आफ अकल में हाजी गुलाम नबी महेसर वांगुर ज़ुबान मां चई ॾींदे, छा चवंदे ही ॻाल्हि चवंदे, चवंदे जो मुबारक मिड़ई मोह गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। न चई सुभान अल्लाह, छा चवंदे, चवंदे ॿियो मुबारक मिड़ई मुंह गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो, प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। ॿियो मुबारक मिड़ई मुंह गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। माण्हू जॾहिं मदीने खां मोटंदा आहिनि, अल्लाह वॾे वॾे प्यारे सफ़र खां मोटंदा आहिनि, तूं असां वञी उन्हनि खे हार पाराईंदा हो। हाजी गुलाम नबी खे जॾहिं महबूब जो इश्क महबूब जो दीदार थियो आहे, छा पियो चवे, चए पियो हाणे हारनि जी हसरत न वीचारवा, हार छा जा मुंहिंजो यार खुद हारवा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सदको न चयो सुभान अल्लाह। चेतो हाणे हारन जी हसरत न वीचारवा, हार छा जा मुंहिंजो यार खुद हारवा। हार पाए घुमाया रखा वते, हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। साहबी तारीफ़ करे रहियो आहे, साहबी तुंहिंजे आका जी तारीफ़ करे रहियो आहे। ओ दुनिया वारो ख़ुदा जो कसम तारीफ़ जे लाइक़, छो त अल्लाह तारीफ़ जे लाइक़, अल्लाह बेमिसाल, रब बेमिसाल, मुस्तफ़ा तारीफ़ जे लाइक़, छो त महबूब भी बेमिसाल, मुस्तफ़ा जी अख भी बेमिसाल, हबीब जा हथ भी बेमिसाल, मुस्तफ़ा जा ॿुधण वारा कन भी बेमिसाल, हबीब जो अखियूं भी बेमिसाल, मुझे महबूब जा जुल्फ भी बेमिसाल, मुझे महबूब जो जिस्म जो हर तालू जेको आहे बेमिसाल। साहबी तो चए अदा तो न ॾिठो आहे, जन ॾिठो आहे तन खां पुछा कर, मुंहिंजे महबूब खे ॾिठो जंहिं हिकु वारी आहे। तड़पंदो सोई सजण, तड़पंदो सोई सजण, लायो मिरसारिया, मुंहिंजे महबूब खे
तुझो महबूबा मुझो महबूबा अल्लाह तो चए ऐ ग़ैबतान नबी असां तोखे मोकिलियो आहे पंहिंजो महबूब बणाए। रब चवे तो मुंहिंजो महबूब आहे, इंसान चवनि असांजो महबूब आहे, जिन चवनि असांजो महबूब आहे, फरिश्ता चवनि असांजो महबूब आहे, सिद्दीक़ चवे असांजो महबूब आहे, उमर चए मुंहिंजो महबूब आहे, उस्मान चए मुंहिंजो महबूब आहे, अल्लाह अली चए मुंहिंजो महबूब आहे, हसनैन चवनि मुंहिंजो महबूब आहे, लोड़े वारो साईं दिल मुराद चवे त मुंहिंजो महबूब छॾियो त सांस छॾियो त वञा दीदार कयां चयूं साईं टिकट खां सवाइ दीदार न थींदो आहे। फरमाई टिकट तव्हांजी आहे, असांजा तारूं ॻंढियल आहिनि, असां सॾु कंदा आहियूं, असांखे घुरायो वेंदो आहे, इन जे करे मां महबूब खे सॾु करे तव्हां जहाज़ ते सुवार थियो, मां पंहिंजे डंडे ते सुवार थियां, पोइ ॾिसूं था त मदीने तव्हां था पुॼो या असां था पुॼो। ख़बर पई त अल्लाह जे जे ताबे थोड़े भी आहिनि, डंडा भी आहिनि, लच्छूं भी आहिनि, ज़मीन भी खुदा वारनि जे ताबे आहे, जे चवनि त मदीने पहुचण में देर करनी कान। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यहूदी ॻाल्हि कई ॾे त ख़बर कहिड़ो आहे, चए तो मुंहिंजे महबूब खे ॾिठो जंहिं हिकु वारी आहे, तड़पंदो सोई सजण सदके सदके तड़पंदो सोई सजण लायो मिरसारी आ, मुंहिंजे महबूब खे ॾिठो जंहिं हिकु वारी आ, थियो न पैदा थींदो मुंहिंजे हबीबन जहिड़ो, थियो न पैदा थींदो सदके मदीने वारा न थियो आहे न थींदो, मदीना थियो न पैदा थींदो मुंहिंजे हबीबन जहिड़ो, थियो न पैदा थींदो मुंहिंजे हबीबन जहिड़ो, जंहिंजे अॻियां चंड बि कई शर्मसारी आहे, तड़पंदो सोई सजण लायो निरसारी आहे, मुंहिंजे महबूब खे ॾिठो हिकु वारी आहे। सारी तारीफ़ करे पियो, वाखाण करे पियो, हमद गाए पियो, सलात गाए पियो। यहूदी ॾिठो यार तूं त मस्तानो आहे, हीअं ॾिसे सघियो हो गाए पियो, हे ॾिसे पियो, ॾिसंदे ॾिसंदे चवण लॻो आहे तूं मस्तानो आहे, तूं को चरियो आहे, तोखे कंहिं चरियो कयो आहे, चए थो अदा हिकिड़े कयो आहे चरियो, जंहिं मुंहिंजो दिलि आहे फुरियो उहो केरु आहे। अल्लाह अल्लाह हेॾे तवजो कर, इन जो जवाब मुंहिंजे मुर्शिदनि बि हिन तरह ॾिनो आहे, चए थो चरियो आहियां मोहब्बत में चरियो आहियां, कयो आहे मस्त महबूबन, कयो आहे मस्त महबूबन, ख़िरबत में खरियो आहियां, शिरक बिदअत संदी फतवा ऐ मुल्ला त छा थी पियो न चयो वाह सही वाह वाह वाला शारी शिरकत बिदअत संदी फतवा है मुल्ला त छा थी पियो, इन्ही फतवा सबब कॾहिं न वरणो आवरियो आहियां, चरियो आहियां मोहब्बत में चरियो आहियां। तू मस्तानो आ यहूदी तो चए तू तो मुखे चरियो थो नजर अचे, चए तो हाउ मस्तानो आया भी उन जो आया, दीवानो आया भी उन जो आया, परवानो आया भी उन जो आया,
आशिक आया सिर घोरे दिनो ऐं चई दिनो थम छा चयो थमान ई गाल करे छड़ी मास पंहिंजे यार सां ही गाल करे छड़ी मास ए मुंहिंजा महबूब हे दिल आहे जेका तुंहिंजे हवाले करे छड़ी थम सिर जो सौदो करे छॾियो थम हबीब मां तुंहिंजी तारीफ़ गाईंदो रहंदुसि वाखाण गाईंदो रहंदुसि यहूदी चवण लॻो आहे ओ सहाबी हेॾे आ मूंखे इन जवान जो दीदार कराईंदे मरहबा मरहबा खारींदे सही चई हलंदे त ॾेखारींदुसि यहूदी साण मस्जिद नबवी दे सहाबी वरतियूं थो अचेस दरवाजे ते आयो सिद्दीक वेठो बिस्मिल्लाह वाह सही वाह हाणे हिकिड़े सूफी मूं सां गॾु पे जलसो कयो चए पियो शरीयत वारी निमाज़ ॿी आहे इश्क वारी ॿी आहे मां चयो वाह वाह मुला शरीयत सूफी शरीयत इश्क जुदा करे छॾियो अबू बकर आशिका साहिब शरीयत उमर आशिका साहिब शरीयत उस्मान गनी आशिका साहिब शरीयत अली आशिका साहिब शरीयत हुसैन आशिका साहिब शरीयत छा तोखे इहा ही ख़बर न आहे जेके साहिब शरीयत हुया इश्क खां खाली हुया जे इश्क खां खाली हुजे हा त सिद्दीक खे डंगे पियो नाग डंगे पियो सिद्दीक पंहिंजी नज़र मुस्तफ़ा जे चेहरे खां परे न पियो हटाए खणे कोन पियो चए थो अदा तूं डंग हणंदो रह सिद्दीक मुस्तफ़ा जे चेहरे ते नज़र खणंदो रहंदो तूं मारींदो रह सिद्दीक दीदार मुस्तफ़ा कंदो रहंदो ॾाढा भेरा डंग हयई सिद्दीक खुड़ी न हटाई आहे ख़बर पई त तोखे इहा ख़बर न आहे त सिद्दीक निमाज़ी आहे सिद्दीक गाज़ी आहे सिद्दीक हबीब जो वफादार साहिब शरीयत शाह साहिब तरीक़त ख़बर पई त इश्क शरीयत खां परे न आहे पर शरीयत इश्क खां परे न आहे तव्हांखे बि इश्क आहे जेका मोहब्बत आहे जेका हिन लोढ़ाई जी दरबार ते हिन लोढ़े वारे जी दरबार ते सियारे जी मौसम में छिके खणी आई आहे इहो मुल्ला इश्क न आहे त ॿियो छा आहे सदके सदके अज मौलवी न हेॾे वींदो न होॾे वींदो सख़्ती ॾाढी आहे अॻ में ई प्रोग्राम वठण सां ॿुधाइण सां मूं चयो यार वॾी ॻाल्हि आहे अॻे त आयो हो सभु पाण हाणे घुरायो वियो त लोढ़ाई दरबार ते क़बूल पइजी पंहिंजो अचण ॿियो आहे घुराइण ॿियो आहे चओ सुभान अल्लाह हिर निहार अर्ज़ पे कयूं यहूदी आयो आहे हबीब करीम जे साम्हूं सहाबी सभु वेठा आहिनि मुस्तफ़ा वेठो आहे हबीब खे दिस्तार आहे सहाबनि खे दिस्तार आहे मदीने वारे खे जुब्बो पातल आहे सहाबा खे जुब्बो पातल आहे हबीब खे दाढ़ी आहे सहाबा खे दाढ़ी आहे जीअं पाण सोहणो हो तीअं ग़ुलाम बि सोहणा एडी सारी जमायत सोनी छो थी नजर अचे जो सोहणन सां गॾु आयो जॾहिं हुनन सां गॾु हुजो त बूथ फिरी वञनि हेॾे निहार हुस्न वारनि सां गॾु हसीन बणिजी विया निहार हबीब जी दरबार साम्हूं आयो आहे यहूदी वेझो आयो आहे पुछा कई ओ मुसलमान ओ मुस्तफ़ा जा ग़ुलाम तव्हां ॿुधायो अवां जो महबूब कहिड़ो आहे अवां जो यार कहिड़ो आहे जंहिं ते सिर ॾेई वेठा आहियो जंहिं ते घोल करे वेठा आहियो जंहिं ते बच्चा ॿार तन मन कुर्बान करे वेठा आहियो सभु कुझु सब शय कुर्बान करे वेठा हो त मौला अली शेर जली हक जो वली फातिह खैबर हाय इमाम हुसैन चो सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। अली जे लखते जिगर जी हिकड़ी गाल कयूं वञा करबला जे मैदान में सब कुछ ॾिनई बच्चा ॾिनई मदीनो वतन ॾिनई कहिड़ो मदीनो जंहिंजे लाइ आशिक छा चवंदा आहिनि पो मौत मारे तमारे अग में मौला साईं मदीनो ॾेखारे 15 ॾियारा रही मोटे थो मौला अगे न मार मदीनो वरी ॾेखार जेको न 20 साल मदीने में रहियो उन जी दिल मदीने सां कहिड़ी हूंदी पो मौत मारे तमारे अग में मौला साईं मदीनो ॾेखारे हाय अग में मौला साईं मदीनो ॾेखारे ॾातर ॾेखारे शल को ॾिहारो इन सुभान अल्लाह ते लोड़े शरीफ मूं त ॾिठो ज़िक्र सां गॾु जेका सुभान अल्लाह वारी ज़िक्र साईं कराई हुआ विसार न ॾातर ॾेखारे शल को ॾिहारो पस जे मोहम्मद मदनी जो पाड़ो वायो ॿियो वेठो विसारे अग में मौला साईं मदीनो ॾेखारे पो मौत मारे तमारे अग में मौला साईं मदीनो ॾेखारे आशिक भी आ माशूक भी आ हुसैन आशिक भी आ माशूक भी आ हबीब हुसैन ते आशिका हुसैन मुस्तफा ते आशिका कुल ते सवारी कराए सपियो गोद में विहारे सपियो चप चूसे सपियो जुबान चूसे सपियो पेशानीअ तां बोसा ॾे सपियो अॼु करबला जे मैदान में अकेलो जवान बीठो आहे रब फरमायो मलाइक ऐ फरिश्ता लही वञ इमाम हुसैन खे चओ मूंखे मुंहिंजो रब मोकिलियो आहे जेका शइ घुरी सां ॾियाई न चयो सुभान अल्लाह मरहबा हुसैन मरहबा सुभान अल्लाह। मौली साजिद खे लौट ॾे त पोइ रंभू कंदो बिना लौट दे सुभान अल्लाह नथी निकिरे बुद्ध घुर त जाए खिली पियो त रब मूंखे चवे आ न इएं ज़मीन ॾी जाए मौली गुल मोहम्मद खे चवे आ त चवां नई गाड़ी ॾी यार इएं पर इमाम हुसैन आ चओ सुभान अल्लाह चए थो मौला केड़ी शय आ जेका तो न ॾिनी हुजे जो घुराए केड़ी शय आ जेका तो न ॾिनी हुजे घुराए हुसैन घुरत ॾियाए मौला सब कुछ ॾिनुई सरदारी आ मुंहिंजे नाने खे ॾिनई नबियन जी सरदारी मुंहिंजे नाने खे ॾिनई वलियन जी सरदारी मुंहिंजे बाबे अलीअ खे ॾिनई जन्नत जे औरतन जी सरदारी मुंहिंजी अम्मा जी जल फातिमत ज़हरा खे ॾिनई नौजवान शहीदन जो सरदार मूं हुसैन खे बणाए छॾियो अल्लाह अल्लाह असां हसन हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार नानो भी सरदार बाबो अली भी सरदार ऐं जेको अम्मा खातून जन्नत भी सरदार मां भी सरदार आहियां ॿी का शइ कहिड़ी शइ आहे जेका तो न ॾिनी आहे घुराए मौला सभु कुझु ॾेई छॾियो अथई सुभान अल्लाह जो पंजतन पाक सरदार चओ सुभान अल्लाह सदके सदके हाय हाय तोखे त शुक्र आहे ई कोन्हे अब निमाज निमाज साईं कपड़ा कोने अच्छा सब कुछ ॾिनो मां चिहा हुसैन चओ सुभान अल्लाह हुसैन एॾो सुहिणो हो जो ॾिसी आ त हुअ ई सुभान अल्लाह एॾो सुहिणो हो जो ॾिसण सां सुभान अल्लाह निकिरी वञे यार
एडो हसीन हुसैन हिकड़ी शे को न ॾिनी माए छा मौला छा न ॾिनुई रब फरमायो मां पाण सखी आहियां तू घुरी न घुरी मां ॾींदो साए वठंदे जेको मौला जो ॾींदे त बिस्मिल्लाह वठण लाइ तैयार आहियां ए हुसैन हज़रत मूसा कलीमुल्लाह मुंहिंजो नबी आहे उलुल अज़म नबी आहे मूसा कलाम करण वारो नबी आहे मूसा कलीमुल्लाह मुझी बारगाह में अर्ज कयो हो या अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार कराए मुझो मस्त लंतरानी ए मूसा दीदार करे को न सघंदे ॾिसी को न सघंदे हज़रत मूसा दीदार जी घुर कई आहे पर तुंहिंजो नानो सारे जहाननि जो नबी सॼे जहाननि जो महबूब आहे उन तुंहिंजो नानो उम्मानीअ जे घर में सुतल हुयो मूं जिब्रील खे मोकिलियो जिब्रील वञ मुंहिंजे हबीब खे चओ रब जी ज़ात मुलाकात लाइ तोखे अर्श मुअल्ला ते घुरायो आहे बैतुल मुक़द्दस में बैतुल मुक़द्दस खां बाद पहिरियों आसमान ॿियो आसमान टियों आसमान चौथों आसमान पंजों आसमान छहों आसमान सतों आसमान सिदरतुल मुंतहा ला मकान अर्श मुअल्ला ते घुराए मां पंहिंजो दीदार करायो मास हुनखे मूं ॾिठो हुन मूंखे ॾिठो पर हुसैन तोखे करबला जे पिण ते इन ज़मीन ते जंहिं जाइ ते तू शहीद थींदे मां रब बग़ैर के घुर जे अल्लाह तो हुसैन खे पंहिंजो दीदार कराईंदुसि मरहबा सुभान अल्लाह न चयो ई सुभान अल्लाह वधीक टाइम मां त वठंदो ई न आहियां मां कायल आहियां पंहिंजे टाइम जो पाबंद छो त मूंखां बाद खतीब अहले सुन्नत फाज़िले नौजवान मुझो हर दिल अजीज अल्लाह जंहिंजो पूरी सिंध में आवाज गूंजे पियो हजरत अल्लामा मौलाना साईं आशिक रसूल मोहम्मद आलम साहब नईमी दामत बरकातुहु लालिया पंहिंजे रूहानी खिताब सां फ़कीरी खिताब सां इश्क वारे खिताब सां अव्हां खे पंहिंजे अव्हां जे दिलनि खे फैज़ियाब कंदा छो त ही दरबार आहे बि आशिक जी हिते सौदो भी इश्क जो आ हिते मोहब्बत आ हिते इश्की इश्क ओ मुल्ला ओ सूफी जे शरीयत के परे कंदे त ही दरबार साहब शरीयत वारन जी आ नमाजी भी पक्का है गाजी भी पक्का है हाजी भी पक्का है मदीने वारन जा पाधीड़ा भी है पर नमाज त छा न को तहज्जुद कज़ा कर न को चाश्त कज़ा कर खबर पई तो लोड़े शरीफ जी दरबार ते इश्क मुस्तफा भी आहे तो शरीयत मुस्तफा भी आहे मरहबा मरहबा कयामत तई कायम दायम सुभान अल्लाह रूबरू खई मुल्लन वारी शरीयत आ शरीयत वारी नमाज पढ़ण कम ज़नाना हल सही इहो वरी मायुनि खे मोकिले नमाज मस्जिद में पढ़ाए न पाण वेही रहे बस हाणे इमामत जे लाइ मायूं मोकिलियो नमाज पढ़ण कम ज़नाना हुसैन चो सुभान अल्लाह चे तो शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे चे तो शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे हुसैन जे तो अली अकबर दिनो मास अली असगर दिनो मास हजरत कासिम घोट दिनो मास ओने मोहम्मद दिनो मास मुस्लिम पाजो सको सोट दिनो मास मोहम्मद इब्राहिम दिना मास भाटिया दिना मास सोटल जा बच्चा दिना मास ए मुझा अल्लाह सब वठ वो भी तुझो शुक्रियो हुसैन तो अदा करे मुहर्रम जो महीनो इन महीने में अल्लाह वारन जो उर्सा गाल इमाम हुसैन अली मकाम जी इश्क में अची वई छो त इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर
इश्क जे दरिया हमें बेड़ो हलाए केर केर पीर कामिल खां सवा लहरियों लंघाए केर केर। अरे ये सुतल जवान ही सोनो साईं कि पीर साईं शहाबुद्दीन ये को टपाईदा उकारीदा। बाकी यार इश्क जी मंजिल सोली कोन्हे, इश्क में मुठा करणो आ। इश्क में गरणो आ। जो सुभान अल्लाह। आशिक जहर पियाक वेहदसी विस्कन धनो कड़े आए कातिल जा हमा हमेशा हेराक लगन लम लतीफ चे फना था फेराक तोड़े चिकन चाक तब आहन सजो आमसी। अल्लाह जाबानो हबीब जी दरबार में आयो आ साहबी बेहारे तुस हजरत मौला अली शेर खुदा हथ खावर तुस दे खबर ओ यहूदी तुझो कम केड़ो आ मुझे यार में चे तो अली मुखे दीदार करनो। हजरत शेर खुदा चुस्त ही महबूबा हिए जो निहारे रोने लगो, रोए पियो, रोए पियो ज़ारो ज़ार दाह जो कहीं तो मुस्तफा सीने साला तुस मरहबा मुस्तफा मरहबा। हाय केडियों कयूं दुश्मन नबी सा दगाऊं घुरे खैर जू पे उन ले दुआऊं अरबी जाम आहे कुर्बन में करारो असां जो नबी आ नबियन मान यारो। हाय मथस राज रब जो सबन खां वधारो असां जो नबी आ नबियन मान यारो। साईं भाकुर पातुस केडो खुश नसीब आ जंहिंखे मुस्तफा जो भाकुर पए आशिक थी पियो। महबूब तो वो खुल्क वारो नबी आ परावन खे पंहिंजो बणाईंदो आ ऐं तूं वरी पंहिंजनि खे पराओ कंदो आहीं। वड़े वाह जवान महबूब परावन खे पंहिंजो करे तू भी हो कम कर जो परावा भी पंहिंजा थी वञनि। खुदा जो कसम असांजे अल्लाह वारन हकीकी खुदा वारन वट जेको भी आयो आ जॾहिं ईंदो आ ॾिसंदो आ त चवंदो आ मौलाना आप बहुत अच्छे हक बोलते हैं, तुम लोगों के पीर बड़े सोने होते हैं। सही ना चओ पीर तव्हांजा ॾाढा सोना हूंदा आहिनि। ओ मुंहिंजा ताहिर तवज्जो कर यहूदी रोई ॾिनो आहे हबीब सीने सालातुस साईं फरमायसि छा अलीअ जे हथ वठण सां तोखे तकलीफ़ पहुती आहे? चए थो न। सिद्दीक कुछ चई चए तो न, उमर कुछ चई चई न, मुझे ॿिए कंहिं साहबी तोखे तकलीफ़ ॾिनी आहे? चए तो न। चए तो या रसूल अल्लाह फिदआका बी व उम्मी कंहिं बि तकलीफ़ न ॾिनी आहे। साईं मां अव्हां जो मुखालिफ़ हुयुसि, अव्हां जे लाइ घटि वधि ॻाल्हाईंदो हुयुसि, अव्हां खे गारियूं ॾींदो हुयुसि, पर सोना ख़बर कान हूंदी हुई तव्हां आयो अलाए कहिड़ा। अव्हां जी सूरत कान ॾिठी हुयमि, अव्हां जी सीरत कान ॾिठी हुई, अवां जो जमाल कोन ॾिठो हुम, अवां जो खुल्क कोन ॾिठो हुम, तॾहिं त ॻाल्हियूं कंदो वेठो हुयुसि। हबीब हाणे जो तुंहिंजे वदुहा वारे चेहरे ते नज़र पई आहे मुस्तफा दिल थी चवे हिन दिल पर नबीअ जी कहिड़ी मुखालफ़त कंदोसि। सॼी ज़िंदगी गफ़लत में गुज़ारी अथव। ज़िंदगी इहा आहे जो अॼु खां बाद हिन जवान जे दर ते वेही ग़ुलामी में गुज़ारजे। सोना जी हिन के कलमो पढ़ायो थो, ये
मुखे भी कलमो पढ़ाए कलमो भराए मुसलमान बनायो पांचो गुलाम बनायो हबीब उनके कलमो भरायो कलमो पढ़ाए गुलाम बनायो चौदह खबर रात रहते या मोटी नींदे चे या रसूल अल्लाह रात मोटी नींदुस छोट मां पांजे गोठ जो चंगो मुड़स आया मां पांजे गोठ जो रईस आया सुभाणे वञी या दावत सजे गोठ के नींदुस हलो बिलाल जे महबूब दे हलो हलो अबू बकर जे महबूब दे हलो हलो उमर जे महबूब दे हलो हलो मुस्तफा जो दीदार कयो हबीब तुझे चेहरे ॾिसण सां दिल ठरी पई सुभान अल्लाह भला सुभान अल्लाह अज भी खुदा जो कसम महबूब तो रोज़े अतर में आरामिया पर संदन जे मज़ार के ॾिसण वारा इएं समझदा है जणो यार जो दीदार थी हाजी गुलाम नबी महेसर दीदार मुस्तफा में बीठो हो यकदम पुलिस वारन वज वठी हाजी साहब के खयो हाजी साहब के गाड़ी में वेहारियो गाड़ी में वेहारे पकड़े करे जेल खाने दे खयो पिया वञन हाजी साहब चो हाणे काॾे वञा न को पाकिस्तानी वेझो आजो सॾ कया सॾ कंदुसि त बि पुलिस वारा मरीदा कोल छो न जंहिंजे दर जो मेहमान आया उनखे सॾ कया छा पियो चवेसि चए पियो पंहिंजे दर ते सॾे हाय हाय बेशक सदके सदके पंहिंजा कुर्ब करे पंहिंजे दर ते सॾे हाय हाय पंहिंजा कुर्ब करे हाणे ईअं छिनंदे माण्हू छा चवंदा ओ साईं हाणे ईअं छिनंदे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे हाणे ईअं छिनंदे माण्हू छा चवंदा हाजी साहब शेर भी पढ़ंदो पियो वञे रोईंदो भी वञे पियो अॼो जेको सूबेदार अॼो सीट ते वेठो आहे सॼी राति को गश्त कयो हुई हाजी साहब खे पकड़े पाण अॻियो सुम्ही पियो अञा सुतो मस हाजी साहब जी तां गुंबद खिज़रा में पहुती मदीने वारे साईं हुनखे पंहिंजो दीदार कराए चए थो मोटाए मोटाए हे निर्धन कोल आहे हे गुलाम नबी आहे हे नबीअ जो गुलाम आहे हिन मूंखे सॾियो आहे मां मुस्तफा जे गुलाम खे पकड़े जेल जे हवाले न करेसि मूं मुस्तफा जे दर ते छॾे वञेसि हाय हाय यही थींदो आहे यही थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सदके हैदराबाद में मुझो वाइज़ हुजे उर्दू में मुंह पे तकरीर कई तो हिकड़ो पोढ़ो हो रोए वेठो मदीने जी ॻाल्हि मुखे जी मौलाना साहब आपने जो बात की है कि हुजूर हयातुन नबी हैं जिंदा हैं अभी भी हैं वो रोए पे मैंने कहा क्या बात है कहने लगा अपनी बीवी के साथ अपनी जौजा के साथ मदीने की हाजिरी पे गया जब मक्का से मदीने गाड़ी में सफर किया रास्ते में मेरी पासपोर्ट मेरे पैसे मेरे पास जो भी सामान था कार्ड था मेरे और मेरी वाइफ का सारे के सारा सामान निकाल दिया गया जब मैं मदीने पहुंचा हुजूर के रोजे के सामने सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह महबूब जे रोजे जे साम्हूं हिय जो वयुस घरवारीअ खे चयुमि हाणे वेह हाणे छा कयूं कुझु ई न आहे जो होटल वठो महबूब जे साम्हूं वेही रहियुसि ऐं चयुमि या रसूल अल्लाह बच्चन सूधो आयो आहियां न पैसो बचो आहे न पासपोर्ट आहे न शुनाख्ती कार्ड आहे हितों जो अलाह कहिड़ो कानून आहे मां त फासजी वियुसि हाणे छा कयां चए थो कलाक वेही रहियुसि ॿ कलाक वेही रहियुसि 3 कलाक गुज़री विया 3 कलाकनि खां बाद में हिकिड़े हमराह पोइ अची मुंहिंजी पुठीअ ते हथ रखियो हेठि अची साम्हूं वेही मूंखे मुंहिंजो सामान कढी ॾिनई
चई तो थी हल तुझे लाइ मूं होटल बुक कराई आहे, हल तोखे ज़ियारतूं कराया, ही जन्नतुल बक़िया है, हे हज़रत अमीर हमज़ा जी मज़ार आहे। सॼो मदीनो घुमायो मास, मदीनो चई मूंखे घुमाए करे वरी पंहिंजी रहाइशगाह में आंदई। खाधो बि ॾे पियो, पीतो बि ॾे पियो, हर सामान ॾिनई, तोहफ़ा ताइफ़ वठी पियो ॾे, उमरो कराए। जॾहिं मोकिलियो मोटियो मूं पुछा कई मास केरु आहे? चए थो अदा मां पाकिस्तानी आहियां, लले जो आहियां, जेब कतरू आहियां, मदीने वारनि जा जेब कटींदो आहियां, मके खां ईंदड़ मुसाफ़िरनि जा जेब कटींदो आहियां। मूंखे 14 साल गुज़री आहे इहो कम कंदे, मूं पोइ हिते वॾी मिल्कियत ठाही आहे। पर यार अॼु जॾहिं तुंहिंजो जेब कटियो अथव तो अहिड़े जवान खे दाह ॾिनी आहे जो मुस्तफ़ा जो तुंहिंजे करे दीदार थी वियो आहे। हबीब चेहरो ॾेखारे फरमाया था, ए मुंहिंजे मुसाफ़िर खे फुरण वारा हीअ अॻियां लहे काॾे दाह खणी विया, ही मूं वटि वेठो आहे। चए थो ओसी ताईं उथंदुसी कोन, जेसी ताईं सामान न मिले जल्दी कर हिनखे उमरो बि कराए। पर हर साल ही मदीने घुराईंदो रहेसि, सॼो ख़र्च तूं कंदो रह। हाय हाय, वाह जी वाह, सुभान अल्लाह। या थई वाह, सुभान आला हजरत छा थो चए तो तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। हबीब आयो, महबूब आयो, महबूब खे मोकिलियो कया, हेॾे होॾे न निहारियो। हिते त वॾा वॾा माण्हू अॼायल आहिनि। अॼु हिन ॾियार में इंशाअल्लाह लोड़े में जेके आया से इंशाअल्लाह वीदा त मुस्तफ़ा जा गुलाम थी न चयो सुभान अल्लाह। अल्लाह मोकिलियुस हबीब वञ, दुनिया मूंखे सुञाणे नथी, माननि खे का ख़बर कान्हे का के लात जा पुजारी है, के हुबल जा पुजारी है, के ईट जा पुजारी है, के नौले जा पुजारी है, के दाले जा पुजारी है, के काठ जे बुत जा पुजारी है, के पत्थर जे बुत जा पुजारी है। वञ हिननि खे चओ त तव्हां जूं अखियूं बणाइण वारो अल्लाह हुआ, तव्हां जी ज़ुबान बणाइण वारो अल्लाह हुआ, ॿुधण वारा कन ॾियण वारो अल्लाह हुआ। जेकॾहिं तोखां पुछ तूं केरु आहीं, तूं चइजांइ त मां अल्लाह जो महबूब आहियां, अल्लाह जो रसूल आहियां। अल्लाह हिकु आहे, वहदहू ला शरीक आहे। अल्लाह जे हबीब फरमायो, या मौला मां वञां न, मां जेकॾहिं चवां त ख़ुदा हिकु आहे, हे पुछंदा रब आहे त काथे आहे, पुछंदा त रब कीअं आहे, कहिड़े नमूने जो आहे। अल्लाह फरमायो त हबीब तूं वञ, तुझे अंदर तुझे जिस्म में मां अहिड़ियूं शयूं रखाए छॾियूं आहिनि जो माण्हू इहे पुछंदा ई कोन, रुगो तोखे ॾिसंदा वेंदा, मां रब खे मञींदा वेंदा। मरहबा मरहबा, सुभान अल्लाह। मञींदा ओ महबूब, मां पंहिंजी अख तोखे ॾिनी आहे, अख जेका ॾिनी माए इहा तुंहिंजी न आहे मुंहिंजी आहे। चेहरो जेको ॾिनो माए इहो चेहरो तुंहिंजो न आहे वजहुल्लाह। ज़ुबान जेका ॾिनी माए इहा ज़ुबान तुंहिंजी न आहे लिसानुल्लाह मुंहिंजी आहे। हथ जेके ॾिना माए इहे हथ तुंहिंजा न आहे यदुल्लाह। हबीब जीअं ॾिसंदा वेंदा चवंदा त वजहुल्लाह वारो चेहरो थस, यदुल्लाह वारा हथ थस, लिसानुल्लाह वारी ज़ुबान थस। इहो मुस्तफ़ा तुंहिंजे मथो आशिक थींदा वेंदा ऐं तूं चओ जान जे आशिक थिया हो त कुल हुवल्लाहु अहद। हाय हाय, बड़े वाला शारी खुश होते हैं। सुभान अल्लाह। आशिक चो सुभान अल्लाह। जॾहिं न आशिक थे नी, अब आशिक तो मजबूर है, अजो को आशिक मजबूर ना है, महबूब जा आशिक मजबूर है। अज महबूब जा आशिक मजबूर हा। पो सिद्दीक जे साईं खे ॾिठो, बिस्मिल्लाह, उमर ॾिठो, उस्मान ॾिठो, अली ॾिठो, ज़ुबैर ॾिठो, हज़रत बिलाल ॾिठो, अबू ज़र गफ़ारी ॾिठो, अबू अयूब अंसारी ॾिठो।
मरहबा मरहबा वाह जो ॾिसण वाह गरीब मिस्कीन अबू अयूब अंसारी मदीने जे ॿाहिरां पत्थरनि जी ज़मीन ते झूपड़ी अॼु वेठो आहे। ख़बर पई त मके खां हबीब मदीने अचनि था। मदीने वारनि मुस्तफ़ा जी इस्तक़बाल कई आहे। वॾा वॾा इंतज़ाम करे वेठा आहिनि, हर शइ जो इंतज़ाम आहे। पर अबू अयूब अंसारी सिधो वियो, पंहिंजी घरवारी खे चई बुहारी तॾहिं झाड़ू लगा, चई झाड़ू लगाया चाहो, ची छो चे तो यार तो अचे। बिस्मिल्लाह मरहबा ॾाढा न तो चवी, यार तो अचे, ताजदार तो अचे, अड़ियन जो आधार तो अचे, मिस्कीनन जो मन ठार तो अचे। चई अबू अयूब मूं ॾिठो आहे मके जूं घिटियूं सजायूं वयूं आहिनि, रस्ता सजाया विया आहिनि, रोड सजाया विया आहिनि, घर घाट सजाया विया आहिनि, ऐं तूं वरी झूपड़ीअ में फरमाई हा रब जे रहमत खां ना उम्मीद थियणो नाहे। महबूब जा आशिक सभु प्यारा आहियो, वञी इंतज़ार वञी करे अर्ज़ड़ो कंदासीं। मन ॿ घड़ियूं मुस्तफ़ा महिमान ॿ घड़ियूं। अब तूं बि चवंदो हुई न अल्लाह वारा ईंदा आहिनि, हर को चवंदो आहे साईं साईं 2 मिंट साईं दुआड़ी घुर। अब चवंदो आहे न जंहिं तोखे रस्ते ते लातो आहे इन्हनि जो हक़ आहे या न आहे। पोइ निमाज़ में रड़ियूं कंदो वेठो ही। कलाक मुंहिंजो थियो आहे चोसो तुंहिंजे लाइ घणो आहे, ईअं तूं सभिनी मौलवियुनि खे घणो घणो चई विहारींदो हुई। छो त सुन्नियन खे बद हाज़मो कोन्हे। अॼु त जेकॾहिं न मां वेठो आहियां स्टेज ते 2 कलाक 3 कलाक 4 कलाक ॻाल्हायां पियो मुरकंदे, पर जेकॾहिं न बद हाज़मो हुजे हा न कलाक खां पोइ ईअं करे पेट में सूर पइजी वञे हा, पर हिते त नूर थो पवई। नूर जेकॾहिं न मां 2-3 कलाक वाइज़ कंदुसि, सुभाणे साईं मूंखे मल हणंदो काथे न काथे। चवंदो हाणे मुंहिंजी वारी आहे, कर लाचारी इंतज़ार। मुंहिंजा मिठा हर आलिम परे परे खां सफ़र करे था अचनि, हर आशिक जी दिलि चवंदी आहे ॿुधायां ॿुधायां, वेठो ॿुधायां मुस्तफ़ा जी नात वेठो ॿुधायां। न चई सुभान अल्लाह। अर्ज़ पे कयूं कहिड़ी ॻाल्हि यादि आहे, निमाज़ में बीठो हूंदो ही अबू अयूब अंसारी जी ॻाल्हि खे पूरो कया। जॾहिं महबूब मदीने में आया सभु सहाबी विया, साईं मुंहिंजे घर, साईं मुंहिंजे घर, साईं मूं इंतज़ाम कयो आहे। सभु जो गॾिजी आया त महबूबन फरमायो कंहिंजे घर हलां। मां रहमत वारो नबी हिन उठड़ीअ जी महार खे छॾियांसि तो, जाते उठड़ी वेंदी उते वेंदुसि, उते 3 ॾियारा महिमान थींदुसि। साधन जो भी 2-3 मिंट तरस आहे को असां बंदोबस्त कयूं, वॾा वॾा सावा गाह कटियूं, गाह कटे पंहिंजे दरनि ते बीठा मथे चढ़ी हुन उठ के गाह पिया ॾेखारनि। पर इहा ख़बर ई कान हुयनि त हिकु मुल्ला मौलवीअ जी उठड़ी न आहे। हिन उठ ते त मुस्तफ़ा स्वार आहे, हे बुखायल यहूदी जंहिंते महबूब स्वार थे, इनखे उन कहिड़ी लॻंदी, बुख कहिड़ी लॻंदी। चओ सुभान अल्लाह। बुराकू जन्नत में पियो रोइनि त मुस्तफ़ा अलाए कहिड़े ते स्वारी कंदो। ओ मिठा जॾहिं उठड़ी खे छॾियऊं, अल्लाह फरमाए जिब्रील जी मौला छिकेस काॾे न्यास, यो जेको न झूपड़ी अॼु वेठो आहे आसरो कयूं वेठो आहे। आसरो तव्हांखे आहे या न आहे? आहे आसरो? हाँ मरण खां पोइ बि आसरो कंहिंजो अथई? कंहिंजो? महबूब जो आसरो आहे, मदीने वारे जो सहारो आहे। चेतो गुनहगार गोलियां
शफा जो अगर दर अदा आसरो कर मदीने मुनव्वर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। है गुनाहगार बोलिए शफा जो अगर दर अदा आसरो कर मदीने मुनव्वर। है सजनों सखी अचे हूँ दर्जा सवाली अल्लाह दर्जा सवाली। दिंदो गंज गोहर अदा आसरो कर मदीने मुनव्वर। उठिया जने उठड़ी सवार थियो हबीब उठड़ी सिद्धो हलिया हलंदे हलंदे अबू अयूब अंसारी जे उन झूपड़ीअ जे आॾो मेहमान थिया उते वेठिया हबीब मेहमान थिया सभई पिया अचनि मदीने वारा ओ अबू अयूब अंसारी मुबारक हुजे जो यार तू जो मेहमान थियो न चईस। वाह वाह। ओ मुझा मिठा अर्ज पे कयूं अल्लाह जा बानो निमाज में रब जी बारगाह में भी सुन्नी हुजे शियो हुजे वहाबी हुजे यहूदी वहाबी हुजे चित्रोली हुजे अहले हदीस हुजे अल्लाह अकबर। वाह सही वाह। अब काथे बींदो आ जो मस्जिद में ॻाल्हायो मस्जिद अल्लाह जो घर आ। अल्लाह जो घर रब जे घर में पहुतो आ। हाणे तो चवे इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी राह सिद्धी वाट ॾेखार। बीठो मस्जिद में बीठो भी मस्जिद में। वाह सही वाह। रब चए तो अञा न आयो ई जा वाट ते। वाह सही वाह वाह। मस्जिद में आयो आ मुंह काबे ॾे थस हेॾी वॾी ॾाढ़ी इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ॾेखार। रब चयुसि त इहा ई वाट सिद्धी नथो समझी सिद्धी न आहे छा। घर खुदा जो हेडो होडो चौंदो जी अल्लाह वालों के पास क्यों जाते हो अल्लाह से मांगो अल्लाह के घर में आके मांगो। अरे अल्लाह के घर में मांग रहा है इहदिन सिरातल मुस्तकीम। निमाज अल्लाह जी आ सद अल्लाह जो थियुस कोरट अल्लाह जी में बीठो सजदे जे आलम में आ रुक्याम जे आलम में आ सिद्धो बीठो आ जे तो इहदिन सिरातल मुस्तकीम मौला सिद्धी वाट ॾेखार सिद्धो गस ॾेखार सिद्धो रस्तो ॾेखार। अल्लाह तो चवे भला कहिड़ो रस्तो सदके सदके। वरी तो फिरे सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम मौला उन्हनि जो रस्तो जनते तुंहिंजा इनाम आहिनि। वाह वाह सही वाह। रब चयो निकिर नहीं तूं निकिर न आयो मस्जिद में आ आयो मुझे घर में आ मुझे दर ते अची चए थो मौला सिद्धो रस्तो ॾेखार पुछा रस्तो ॾेखार। रब फरमाए त पोइ निकिर पहिरियों वञ इनाम वारनि ॾे पोइ अच मस्जिद में। सुभान अल्लाह सही वाह सुभान अल्लाह। न चई सुभान अल्लाह। अरे मस्जिद में अचण पहिरियों तुंहिंजो बेकार पहिरियों इनाम वारनि ॾे हलियो आहे पहिरियों लोड़े शरीफ़ ॾे हलियो आहे पहिरियों अलाहाबाद हेॾो अलाहाबाद हेॾो लोढ़ो आहे हेॾो अलाहाबाद हेॾो अलाहाबाद हेॾो लोढ़ो होॾे रब जो प्यारो हेॾे बि रब जो प्यारो विच में कंडियारो। सुभान अल्लाह। काॾे वञे मुल्लो वीचारो। वाह सही वाह शाबाश। न चई सुभान इनाम वारनि जो रस्तो ॾेखार। रब फरमायो बाना पहिरियों
वञे इनाम जन जे मथा मूं कयो आहे फउलाइकल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसन उलाइक रफीका। अल्लाह जो कुरान तो चए वो रस्तो केड़ो आ, इनाम वारा केर आहिनि जन जे मथा मूं इनाम कयो आहे। फरमाए नबियन ते मूं इनाम कयो आहे। कुरान तो चए नबियन जे मथो इनाम आहे, सिद्दीकीन जे मथो इनाम आहे, शहीदन जे मथो मुंहिंजो इनाम आहे ऐं सालिहन जे मथा मुंहिंजो इनाम आहे। बिस्मिल्लाह सुभान अल्लाह। टाइम पोड़ो थियो आहे, जवान करे पोइ था दो चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई? पोइ इनाम वारा ही है न, असां हिननि सां गॾिजी न मस्जिद में ईंदा हूं। रब चवंदो आहे हाणे सिधो ई न चई सुभान अल्लाह। टाइम पूरो मुल्लो नूरो सुभान अल्लाह। वधीक कुछ नथो चवां। हे साबिर हुसैन केस्टूं खणी आयो आहे, मुख़्तलिफ़ मौज़ूआत जो केस्टूं अथनि। साईं मुर्शिद मुंहिंजे दिलबर साईं जी केसेट आहे। ॿी ही केसेट आहे हिकिड़ी मुंहिंजी तकरीर जी शान अहल बैत, ऐं ही केसेट आहे जेका गुज़रियल साल दरगाह लोड़े शरीफ मकाम में मुस्तफ़ा जंहिंजो मौज़ू आहे दरगाह बमकाम लोड़ा शरीफ दरगाह जी केसेट आहे। इहा त ज़रूर ख़रीद कंदे। हे सभु केसेटूं ख़रीद कयो, ॿुधो पढ़ो ऐं मां पंहिंजे वाइज़ खां पोइ 3 चंदा कंदो आहियां। 3 घणा चंदा न चई सुभान अल्लाह ॾींदो। पहिरों चंदो इहो अथई जेकॾहिं ख़ुदा तोखे 2 पुट ॾिना अथई, 3 ॾिना अथई, 4 तू परेशान थी वियो हूंदे अलाए कहिड़ो चंदो घुरदो मौलवी साहब नथा चओ सुभान अल्लाह। चंदो अलाए कहिड़ो कंदो। मां लाहौर में पियो वाइज़ कयो, वॾो जलसो हुजे, मुंहिंजो चंदो जी ॻाल्हि चंदे जी ॻाल्हि कई त मौलवियुनि जा कन उभा थी। मैंने कहा भाई सिंध से आया हूं, भीख मांगने वाला नहीं, पिंडण वारो कौन आया। चई छो तुम भीख क्यों नहीं मांगते? मैंने बोला हमारे पास भिटाई है। भिटाई छा तो चे तो पिन्या दर न पिन मत पिन दे पूरत न पवई। वाह सही वाह। असांखे हिन दरगाह जी माखी खोड़ा तू छा ॾींदे? हाँ माना माखी तैयार माखी जो पीतर ते शुक्र वियो न हितो वारी माखीअ ते पोइ सॼो साल थो वॼां। हाफिज़ साहब चए पियो छा खाईंदो ही गले जे लाइ? साईं हाफिज़ अली अकबर साहब। मां चयो अञा त कुझु नथो खावांसि। यार मां त रड़ थो कयां त 4 आवाज़ था निकिरनि। चओ सुभान अल्लाह। पोइ हेॾे बि ॿुध चंदो जो सुवाल। पहिरों चंदो इहो आहे 2-3 बच्चा अथई, पुट अथई, पुट अथई आहे न। जे पुट अथई ताजो वाइदो कर दरगाह शरीफ ते हिकिड़ो पुट कुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम कंदुसि। आले सुन्नत वट मत होॾे करेस तुझी मर्जी आ। हिते मूं ते पाबंदी लगाई वई आहे, मां न चवंदुसि तुझी मर्जी है, पर सुन्नी आलिम करेस जेको आशिकन जे कढ लगे। ॿियो चंदो ॾींदे, ॿियो चंदो शादी जी दुआ हाणे साईं कंदुई। साईं दुआ करेसि शादी करे सुठी ज़ाल मिलेसि, वरी उन मां औलाद थिएसि, पोइ पढ़ाईंदो। हो बि चवंदा आहिनि न मुंहिंजा यार वाइदा करो वाइदा करो, वाइदो कराईंदा आहिनि। पोइ तूं बि वाइदो कर खणी। हाणे ॿियो चंदो इहो अथई, ॿियो चंदो इहो अथई। हाणे पूरो होॾे चई त टाइम पूरो, हाणे पूरो कयो। ॿियो चंदो इहो अथई रात जो सुम्हंदो आहीं सभु। बलोचिस्तान में वाइज़ कयूं मूं चयो रात जो सुम्हंदा आहियो, हिकिड़े उथी बीठो चई कॾहिं कॾहिं चोरी ते वेंदा आहियूं त न सुम्हंदा आहियूं।
चोरी ते वेंदा न सुम्हंदा सॼी रात जाॻो मुंहिंजो चङो थियो सच ते ॻाल्हाई रात जो सुम्हे न मदीने ॾे मुंहुं करे वुज़ू करे बिस्तरे ते वेही ऐं तस्बीह हथ में खणी मदीने ॾे मुंहुं करे मुंहिंजे साईं ते 100 भेरा सलात पढ़ी पोसम ऐं हिकिड़ी रात अहिड़ी हूंदई हिक रात अहिड़ी ईंदई जो महबूब पंहिंजो दीदार कराईंदो आमीन आमीन चओ बाबा चओ सुभान अल्लाह मुंहिंजा मिठा हाणे इन ॻाल्हि ते जेकॾहिं वाइज़ कयां त 2-3 कलाक खपनि पर मुंहिंजी आदत आहे चवंदो आहियां टाइम ओतिरो वठिजे छो त ॿिया उलमाए किराम बि इंतज़ार में आहिनि उहे बि वाइज़ कंदा नसीहतूं तकरीर कंदा खिताब कंदा अवां असां वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी अवां खे मुबारक हुजे मुझे तरफ का जो अवी पंध करे परे परे का सफर करे इन सियारे जी मौसम में इन दरबार